अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में वाक़ई भलीकार मां है फराज शाह। सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। पाकिस्तान पारां अमेरिका के $10 अरब फंड की दरख्वास्त। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब की वाशिंगटन में अमरीकी हम मुनसिब सां मुलाक़ात। पाकिस्तान की मटासटा वारे नाणे के ज़ख़ीरनि में बेहतरी ऐं माशी ताउन के हथी वठण ते ॻाल्हि ॿोल। पाकिस्तान में अमेरिका की सीड़पकारी के हथी वठण ते इत्तफ़ाक़। बतरफ़ लाॻापन के हथी वधीक मज़बूत बनाने के अज़म जो इज़हार। पाकिस्तान पारां हौसियुनि के अहमर समुंड में नाकाबंदी की धमकियुनि की मज़म्मत। सऊदी अरब की ख़ुदमुख़्तारी ऐं इलाक़ाई सालमियत की हिमायत के अज़म जो इज़हार। परॾेही खाते के तर्जुमान चयो आहे त सऊदी अरब ऐं वापारी जहाज़नि के धमकियूं बर्दाश्त जोगियूं न आहिनि। पाकिस्तानी झंडनि वारनि जहाज़नि के ख़तरो क़ौमी सलामती के ख़तरो तस्वुर कयो वेंदो। पाकिस्तान पंहिंजे सामूंडी मफ़ादनि जे दिफ़ा लाइ हर क़दम खणण जो हक़ महफ़ूज़ रखे थो। अमेरिका पारां ईरान मथां ॻाल्हियुनि में ग़ैर संजीदगी ॾेखारण जो इल्ज़ाम। अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो चयो आहे त अमेरिका ईरान सां अॼु बि ॻाल्हियुनि लाइ तयारु आहे। ईरान ॻाल्हियुनि में संजीदा थियो त अमेरिका बि संजीदगी ॾेखारींदो। मनीला में आसियान कॉन्फ्रेंस के ख़िताब कंदे ऐं मीडिया से ॻाल्हाईंदे मार्को रूबियो चयो आहे त इत्तेहादियुनि जे तहफ़ुज़ लाइ हर ज़रूरी क़दम खंया वेंदा। हुरम्स में टूल टैक्स लागू करण ॿियनि सामूंडी रस्तनि लाइ बि ख़तरनाक मिसाल हूंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त ईरानी घरू वज़ीर ऐं परॾेही वज़ीर अमुन लाइ ग़ैर मामूली कमु कयो आहे। उम्मीद आहे त सुठी ख़बर जल्द ईंदी ऐं अमुन क़ाइमु थींदो। ईरानी हम मुनसिब सां मुलाक़ात में मंशात की रोकथाम वारनि शोबनि में ताउन वधाइण जो फ़ैसिलो। पंजाब ऐं केपीके में बरसातुनि तबाही मचाए छॾी। 23 ॼणा फौत, केतिराई ज़ख़्मी। फैसलाबाद, गुजरांवाला, हाफ़िज़ाबाद, शकरगढ़, जहलम ऐं पंजाब के ॿियनि इलाइक़नि में तेज़ बसकारो। PDMA मूजिब बरसात दौरान छितियूं किरण ऐं ॿियनि वाक़िअनि में 9 ॼणा फौत ऐं दर्जने ज़ख़्मी थिया। KPK के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हादसनि ऐं वाक़िअनि में 14 माण्हू फौत ऐं 19 खां वधीक ज़ख़्मी थियण जी तस्दीक़। मौसमियात खाते मूजिब अॼु बि इस्लामाबाद, पंजाब, आज़ाद कश्मीर, गिलगित ऐं बलूचिस्तान जे इलाइक़नि में बरसात जो इम्कान। पेट्रोल ₹4.93 ऐं डीज़ल ₹70 फ़ी लीटर महांगो। ओगरा नई पॉलिसी तहत अॼु लाइ पेट्रोलियम शयुनि जूं नयूं क़ीमतूं लागू करे छॾियूं। पेट्रोल जी नई क़ीमत ₹320.73 फ़ी लीटर मुक़रर। डीज़ल जी फ़ी लीटर अघु ₹367 थी वियो। गासलेट की क़ीमत में ₹7 फ़ी लीटर वाध। नोटिफिकेशन जारी। खिपरो में फुरमज़ाम ते क़त्ल थियल नौजवान जो लाश रखी हयल धाणो ॿिए ॾींहुं विचारी। वारसनि ऐं बिरादरी समेत सभई माण्हू शरीक। एहतजाज में औरतुनि जी बि वॾे अंग में शिरकत। गुज़िरियल ॾींहुं हमीर फ़कीर स्टाफ भरिसां हथियारबंदनि फुरमज़ाम ते नौजवान भेरू कुलीअ खे क़त्ल कयो हुयो। एहतजाज सबबि गाॾियुनि जूं कतारूं चूंडियल नुमाइंदनि समेत को बि ज़िम्मेवार ऑफिसर लड़ी नाहे आयो। वारसनि ऐं सियासी समाजी धुरियुनि पारां क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ ताईं एहतजाज जारी रखण जो ऐलान। सखर में औरत मुबैना तौर घरू अणबणता मुड़स हथां घुटा ॾेई क़त्ल। लेबर कॉलोनीअ में जवाबदार पंहिंजी घरवारी शबाना शेख खे क़त्ल करे फरार। पुलिस पहुची मक़तूला औरत जो लाश तहवील में वरितो। पोस्टमार्टम बाद मड़वासन हवाले। साइट एरिया पुलिस मूजिब जवाबदार ग़ुलाम शबीर शेख पंहिंजी घरवारीअ खे फ्लैट अंदर घुटा ॾेई क़त्ल करण बाद फरार थी वियो। औरत 5 ॿारनि जी माउ हुई। वाक़िए जी हर रुख खां जांच जारी।